गुलपरी जो संग चटीअ में दरअसल गुलपरी सां ज़ुल्म आहे। हीरल जी रिहाई जे लाइ असांखे फ़ैसिलो थी चुको आहे। ककर खे ॾियणो पवंदो। हिन फ़ैसिले जो सदमो हिन दिलि जे मथां रसियो। जाम हिननि खे भोॻिणो पवंदो न। तो करिणो ई पवंदो। हर पल मुंहिंजी दिलि हिते मातम कंदी रहे। यार मिली वई तुंहिंजो इनकार तुंहिंजे भाइरनि जी मौत जो सबबु यार कॾहिं बि न मिलंदी। तोखां बग़ैर हिते मां सुकून सां रहंदुसि। सोचण जो मौक़ो मिली वियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन ककर खे नेठ गुलपरी जो संग मिली वियो ऐं खूनबार चटी में साम्हूं तव्हां ॾिसी सघो था उनजी शादी थी रही आहे। जंहिंजी ख़्वाहिश हुई उनजी पूरी थी ऐं उन्हनि दुश्मननि खां यानी सोढल वारनि खां संग चटी वरितईं। इहो दोस्तों अचण वारी एपिसोड में तव्हांखे सीन नज़र ईंदा। सोढल ऐं जेको आहे शाहनवाज़ ख़ान बीह करे ककर जी शादी कराईंदा ऐं इन फ़ैसिले ते अमल दरामद कराईंदा। ऐं अचण वारे एपिसोड में तव्हां ॾिसंदो सोढल जॾहिं पंहिंजे घर वारनि खे ॿुधाईंदो त गुलपरी जो संग ॾियणो पइजी वियो फ़ैसिले में ऐं इन्हनि खे छॾाइणो पइजी वियो मुराद पीर अली ख़ान खे, त सभिनी जी पेरनि जेठां ज़मीन निकिरी वेंदी। अहिड़े हिसाब सां सोढल मजबूर थी ॿुधाईंदो सॼी कहाणी ॿुधाईंदो छा छा थियो फ़ैसिले में। अगरि हाणे असां इहो हा न कयोसीं फ़ैसिलो न क़बूल कयोसीं त हाणे सोढल वारनि खे मुराद वारा 14 साल जेल जे लाइ वेंदा ई वेंदा, न त पीरनि जी बि लाश असांखे मिलंदी, उहो दुश्मननि जे क़ैद में आहे। सभई घर वारा मजबूर थी वेंदा आहिनि ऐं सोढल जी ॻाल्हि मञींदा आहिनि ऐं सोढल वरी मुराद खे बि नाहे ॿुधाईंदो जेल में ऐं चुपचाप शादी कराए छॾींदो आहे गुलपरी। ऐं अहिड़े हिसाब सां शाहनवाज़ ख़ान तकड़ि कंदो आहे जीअं मथां फ़ैसिले खां फिरी वञनि ऐं उन्हनि खे ख़बर आहे थी सघे थो मंसूर ख़ान इन खे फ़ैसिले जे लाइ फिरण जी ॻाल्हि करे, लेकिन मंसूर ख़ान पाण ई चवे थो त फ़ैसिलो थिए त सुठी ॻाल्हि आहे ऐं झेड़ो न वधे। इहे सीन जेका वीडियो में तव्हां ॾिठा हिकु ॿ किस्तनि जे अंदरि तव्हांजे साम्हूं ईंदा ऐं सोढल बि ॾाढो सम्झाईंदो गुलपरी खे त हे कमु करिणो आहे, मजबूरी आहे, मां बि पथर दिलि ते रखियो आहे, तोखे बि रखिणो पवंदो, न त तुंहिंजे भाइरनि जा लाश हिते ईंदा। तॾहिं गुलपरी मजबूर थी करे पोइ हा करींदी। अहिड़े हिसाब सां ॿी तरफ़ वरी राज़न शाहनवाज़ ख़ान ते ज़ोर ॾींदो हल्को हथु न रख सोढल ते, जे असां डराप ॾिनीसीं मथां उहो फ़ैसिले खां ई फिरी वञे, इन करे तूं कुझु न कुझु कर। ऐं हू चवंदो मां वेठो आहियां, मां पाण ई सोढल जे मथां एॾो वज़न ॾींदुसि, सुरण ई कान ॾींदोमांसि, फिरण ई कान ॾींदोमांसि, तूं चुप करे वेही रहो। अचण वारे वीडियो में इहे सीन ईंदा। लाइक सब्सक्राइब शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।